अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 9 जून 2026 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। साना पारां 28वीं तरमीम ऐं 49 सिंध तोड़े वफ़ाक़ी वहदतनि ते असर जे उनवान हेठि ऑनलाइन सेमिनार। डॉक्टर मक़बूल हालेपोटो, ज़ुल्फ़कार ख्वाजा, अख़्तर जान मेगल, बैरिस्टर शुआब ओस्तू ऐं ॿियनि अॻवाननि चयो था सिंधियुनि, बलोचनि ऐं ॿियनि मज़लूम क़ौमनि सां नाइंसाफ़ियुनि जी तारीख़ अञा ख़तमु नाहे थी। निढियनि क़ौमनि जे सियासी हक़नि खे महदूद कयो वियो आहे। सईद मेमण खे इस्टेब्लिशमेंट जो माण्हू सम्झी अगवा कयो वियो। अख़्तर मेगल जो सेमिनार दौरान इंकशाफ़। सिंध जे वहदतनि ख़िलाफ़ साज़िशूं बर्दाश्त न कबियूं। सिंध एक्शन कमेटी 18 जून ते हैदराबाद में कॉन्फ्रेंस जो ऐलान करे छॾियो। ईरान ऐं इसराइल जो हिक ॿिए ख़िलाफ़ कार्रवायूं रोकण जो ऐलान। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप नेतन्याहू खे चेतावनी ॾींदे चयो आहे त जल्द अकेलो रहिजी वेंदे। अमेरिका ऐं फ्रांस BLA मजीद ब्रिगेड ते आलमी पाबंदी रोकराए छॾी। मंछर ढंढ जी बहाली लाइ SUP जी रैली। पाणी जी खोट ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। कंडियारो में सिंधियन नेशनल कांग्रेस ऐं पोरियत मज़ाहिमत तहरीक पारां सेप्को जे नाजाइज़नि ख़िलाफ़ धरणो। गढ़ी यासीन भरिसां 2 भाइर अगवा, वारसनि जो बाज़ियाबी लाइ एहतिजाज। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। साना पारां 28वीं तरमीम ऐं 49 सिंध तोड़े वफ़ाक़ी वहदतनि ते असर जे उनवान हेठि ऑनलाइन सेमिनार मुनक़िद। अॻवाननि चयो आहे त सिंधियुनि, बलोचनि ऐं ॿियनि मज़लूम क़ौमनि सां नाइंसाफ़ियुनि जी तारीख़ अञा ख़तमु नाहे थी। कॾहिं वन यूनिट, कॾहिं बलदियाती निज़ाम त कॾहिं जमहूरी तहरीकनि ख़िलाफ़ कार्रवाईनि ज़रिए निढियनि क़ौमनि जे सियासी हक़नि खे महदूद कयो वियो आहे। साना जे ऑनलाइन सेमिनार में दानिश्वरनि, क़ानूनदाननि, सहाफ़ियुनि, इंसानी हक़नि जे कारकुननि, सियासी अॻवाननि ऐं समाजी शख़्सियतनि वॾे अंग में शिरकत कई। सेमिनार जी शुरूआति कंदे साना जे अॻवान ज़ुल्फ़कार ख्वाजा महिमाननि खे भलीकार कंदे चयो त 28वीं आइनी तरमीम बाबति हलंदड़ बहस वफ़ाक़ी वहदतनि, ख़ासि तौरु सिंध ऐं बलूचिस्तान जे सियासी, आइनी ऐं मुआशी हक़नि सां लाॻापियल अहम सुवाल उथारे रहियो आहे, जिन ते संजीदा मुकालमो वक़्त जी ज़रूरत आहे। साना जे सदर डॉक्टर मक़बूल हालेपोटो पंहिंजे ख़िताब में चयो त सिंधियुनि, बलोचनि ऐं ॿियनि मज़लूम क़ौमनि सां थींदड़ नाइंसाफ़ीअ जी तारीख़ अञा ख़तमु न थी आहे। हुन चयो त कॾहिं वन यूनिट, कॾहिं बलदियाती निज़ामनि ऐं कॾहिं जमहूरी तहरीकनि ख़िलाफ़ कार्रवाईनि ज़रिए निढियनि क़ौमनि जे सियासी हक़नि खे महदूद कयो वियो आहे। हुन इमारती तहरीक ऐं बलोच क़ौमी जदोजहद जो हवालो ॾींदे चयो त उन्हनि तहरीकनि खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बग़ावत जो नालो ॾेई कुचलण जी कोशिश कई वई। नामवर क़ानूनदान बैरिस्टर शुआब ओस्तू पंहिंजे आइनी ऐं क़ानूनी तजिए में चयो त पाकिस्तान में ख़ासि तौरु निढा सूबा सिंध ऐं बलूचिस्तान मुसलसिल आइनी ऐं सियासी बहिरान जो शिकार रहिया आहिनि। हुन चयो त 1956 खां वठी 1973 ताईं मुल्क में आइननि खे सही नमूने हलणु न ॾिनो वियो। बार बार गैर जमहूरी मुदाख़लतूं थींदियूं रहियूं। संदसि चवणु हो त 1973 जो आइन पाकिस्तान जी तारीख़ जो निस्बतन बहितर आइनी दस्तावेज़ हो, जंहिंमें मुल्क जे तक़रीबन सभिनी सियासी क़ुवतनि जी रज़ामंदी शामिल हुई। हुन वज़ाहत कई त 1973 जे आइन में सूबाई ख़ुदमुख़्तियारी, बुनियादी इंसानी हक़नि ऐं NFC एवार्ड खे आइनी तहफ़ुज़ ॾिनो वियो। उन दौर में आमदनी जी विर्छ में मरकज़ लाइ 20% ऐं सूबनि लाइ 80% हिसो मुक़ररु हो, जेको 1997 ताईं जारी रहियो। बैरिस्टर शुआब ओस्ते चयो त
1993 में नवाज़ शरीफ़ जी हुकूमत दौरान सूबनि जो हिसो घटाए 37% कयो वियो। मर्कज़ जो हिसो 62% खां वधीक कयो वियो। जितां माली अदम तवाज़न ऐं बुहरान जी शुरूआति थी। हुन वधीक चयो त जनरल मुशरफ जे दौर में सूबनि जो हिसो 45% कयो वियो, जॾहिं त 18वीं तरमीम खां पोइ उहो वधी 57% ताईं पहुतो। 18वीं तरमीम तहत 18 वफ़ाक़ी खाता, लॻभॻि 250 आफ़ीसूं ऐं समाजी शोबे सां लाॻापियल केतिरा ई इख़्तियार सूबनि ॾांहुं मुंतक़िल कया विया। उन सां गॾु पार्लियामेंट खे वधीक बाइख़्तियार बणायो वियो, अदलिया खे मज़बूत कयो वियो ऐं कुदरती वसीलनि, ज़मीननि ऐं सामूंडी वसीलनि ते सूबनि जी मालिकी खे आइनी तहफ़ुज़ ॾिनो वियो। बैरिस्टर ओस्ते चयो त सिंध ऐं बलूचिस्तान जे सामूंडी हदनि अंदरि जेकॾहिं तेल या ॿिया कुदरती वसीला दरियाफ़्त थियनि था त उहे सूबनि जी मिल्कियत सम्झा वेंदा। हुन चयो त वफ़ाक़ हिन वक़्तु माली ख़सारनि ऐं सब्सिडीज़ जे वॾे भार हेठि आहे, जंहिं सबबि कुझु हल्का 28वीं तरमीम ज़रिए सूबाई इख़्तियारनि ऐं वसीलनि ते ॿीहर कंट्रोल हासिल करणु चाहिनि था। बलूचिस्तान नेशनल पार्टीअ जे सदर सरदार अख्तर जान मेगल पंहिंजे तफ़सीली ख़िताब में चयो त मसइलो सिर्फ़ु 18वीं या 28वीं तरमीम जो न, पर पाकिस्तान जे आइनी ऐं सियासी तारीख़ जो आहे। हुन चयो त पाकिस्तान जे क़याम खां पोइ 9 सालनि ताईं मुल्क बग़ैर आइन जे हलियो। 1956 जो आइन आंदो वियो पर जल्द ख़तमु कयो वियो। पोइ 1962 जो आइन आयो ऐं उहो बि ख़तमु कयो वियो। इस्टेब्लिशमेंट मुख़्तलिफ़ वक़्तनि ते आइननि खे पंहिंजी ज़रूरतनि मूजिबि इस्तेमालु कंदी रही आहे। 1971 में मुल्क जो अक्सरियती सूबो बंगाल अलॻि थी वियो, जॾहिं त 1973 में आइन लागू थियण बावजूदि बलूचिस्तान जी चूंडियल हुकूमत ख़तमु कई वई ऐं बलोच क़यादत खे जेलनि में विधो वियो। हुन जनरल ज़ियाउल हक़ जे दौर में आदल तरमीमनि जो ज़िक्र कंदे चयो त मुख़्तलिफ़ हुकूमतनि ऐं सियासी पार्टियुनि बि पंहिंजे सियासी मुफ़ादनि ख़ातिर आइनी तब्दीलियुनि में किरदारु अदा कयो आहे। सरदार अख्तर मेगल चयो त 28वीं तरमीम बाबति ॻाल्हियूं त हली रहियूं आहिनि, पर उन जो असुलु मसवदो अञा ताईं अवाम आॾो न आंदो वियो आहे। अख़बारनि ऐं सियासी हलक़नि में नवनि सूबनि जे क़याम बाबति बहस हली रहियो आहे, पर सुवालु इहो आहे त जेके क़ुवतूं मौजूदा चइनि सूबनि जा मसइला हल न करे सघियूं आहिनि, उहे वधीक सूबा कीअं हलाईंदियूं। सरदार अख्तर जान मेगल सईद मेमण जे अगवा वारे वाक़े बाबति अहम इंकशाफ़ कंदे ॿुधायो त मां सिंध जे नेशनलिस्ट आहिनि उन बि राब्तो कयो, असां पाण उन सां अपील बि कराईसीं, बाबा नाक माणी खे खणी विया आहियो, सुठो अमल न आहे। हाणे हिन खे हिकिड़े वाक़िया इलाही छा हिन वाक़े जी मज़म्मत की वञे कमु आहे, लेकिन इन मामले खे बलूच सिंधी और बलूच जो मसइलो असां बाहिदे न सम्झूं। हाणे हिन में बैकग्राउंड अलाए अव्हांखे ख़बर न, हुन जॾहिं मिलिटेंसी इन खे रोकियो इन जी जांच पड़ताल करण लाइ, सईद मेमन जो जेको दोस्त हो, जेको ड्राइवर हुओ उर्दू स्पीकिंग, हिन वटि शायदि को हथियार हो, हुन हथियार से फायर करे मिलिटेंसी जेको हिकिड़ो माण्हू उते मारे छॾी। हाणे हू इन ते आहिनि, बाबा अव्हां असांजो माण्हू मारियो हुओ, असां अव्हां जो माण्हू असां सही सलामत रखियो, जेके असांखे पैगाम मिलिया। उहो मिलिटेंट जेके आहिनि उहे मां पहिरीं चयो उहे पंहिंजे हुन जा रूल्स आहिनि। हाणे हिते घणा बलूच खणी विया आहिनि, पश्तूनी ते अव्हां ॾिठी हूंदी, कुझु ॾींहं पहिरीं जलसो बि कयो आहिनि, प्रेस कॉन्फ्रेंस कयूं जी पश्तून इमला गुज़ारिश बि कईसीं, बाबा हिन मामले में हिन खणी विया आहियो सईद मेमन, इन जेको न ॾोह आहे न कसूर, उन जो पॉइंट ऑफ व्यू इहो जे हिन असांजो माण्हू शहीद कयो आहे, असांजो कॉमरेड शहीद कयो आहिनि, तंहिं लाइ असां शायदि हिनखे छॾे असां हिनखे खणी वियासीं सिर्फ़ु जांच पड़ताल करण लाइ। इतला असांखे इहा मिली हुई, शायदि ही वन ऑफ देम वॉज सोर्स ऑफ एस्टेब्लिशमेंट, उन लाइ करे असां खणी वियासीं। असां हिन खे नुक़सानु ॼाण जो इरादो न हो। द पर्सन हू वॉज ट्रेवलिंग विद देम, हुन जेको असांजे असांजी मानी ते फायर करे, पोइ असांजी लाश बि असांजे हवाले न कयूं, वञी FCA जे हवाले करे, पोइ बि असां कोशिशि कई, असां अपील बि कईसीं,
गुल मोहम्मद जखरानी बि कल्ह मूंसां ॻाल्हायो, कादिर मक्सी जो बि नियापियो इनडायरेक्टली मूंखे मिलियो, सिंध जा जेके दोस्त आहिनि, असांजा माइट मिटा बि आहिनि, उन बि मूंसां राब्तो कयो। असां पंहिंजी तरफ़ां कोशिश में आहियूं। सिंध एक्शन कमेटी सिंध ख़िलाफ़ थींदड़ साज़िशनि जी मज़मत कंदे जदोजहद तेज़ करण जो ऐलान कयो आहे। सिंध एक्शन कमेटीअ जो इजलास जामशोरे में सैयद ज़ैन शाह जी सदारत हेठि थी गुज़रियो। इजलास में मुल्की सूरतहाल ऐं सिंध जी सूरतहाल ते तफ़सीली ग़ौर वीचार कयो वियो ऐं इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो वियो त इम्कानी 28 आइनी तरमीम ज़रिए सिंध जे वसीलनि, वहदत, नाणे, दरिया ऐं समुंड ते कंहिं बि क़िस्म जो हमिलो कयो वियो त भरपूर मज़ाहिमत कई वेंदी। इन ॻाल्हि ते बि इतफ़ाक़ कयो वियो त पीपल्स पार्टी खे सिंध जे वसीलनि, ज़मीननि, पाणी ऐं ॿियनि क़ौमी मुफ़ादनि जी नीलामी ख़ातिर डिघो इक़्तिदार ॾिनो वियो आहे, जंहिंजे करे 25,000 अरब रुपयनि जी करप्शन कई वई आहे। तंहिंजे बावजूदि बि उन्हनि खे एहतिसाब खां आजो करार ॾिनो वियो आहे। इजलास में जीए सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो, जसकम शहीद बशीर ख़ान कुरैशी जे चेयरमैन डॉक्टर नियाज़ कालाणी, पोहरियत मज़ाहिमत जे सदर सैयद मसरूर शाह, अवामी जमहूरी पार्टीअ जे जनरल सेक्रेटरी सैयद लाल शाह, नेशनल पार्टी सिंध जे सदर ताज मरी, जीए सिंध क़ौमी पार्टीअ जे चेयरमैन नवाज़ खान ज़ौर, क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान अल्ताफ़ ख़ासखेली, जीए सिंध मुहाज़ जे सदर प्रोफेसर आदम बुट्ट, सिंध सूफ़ी फोरम जे ऑर्गेनाइज़र डॉक्टर बदर चना, अलामा अयाज़ कुमी, सिंध सागर पार्टी जे अब्दुल मोमिन मेमण ऐं रोशन अली बुरड़ो शिरकत कई। इजलास में गणती जो इज़हार कंदे चयो वियो त सिंध अंदरि अण ऐलानियल मार्शल मढ़े प्रेस क्लबनि, बार काउंसिलनि ते कंट्रोल ऐं सियासी सरगर्मियुनि ते बंदिश विझी सियासी मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं कयूं पियूं वञनि, जीअं को बि सियासी अॻवान मुल्क अंदरि थींदड़ नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ या क़ौमी हक़नि जे लाइ आवाज़ न उथारे सघे, जंहिंजी शुरूआति सिंध एक्शन कमेटीअ जे समूरनि अॻवाननि मथां कूड़ा केस दाख़िल करे हिरासमेंट करण ऐं हाणे जीए सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो खे मुआशी नुक़सान पहुचाइण लाइ संदसि पेट्रोल पंप डाहिण सां कई वई आहे, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत करियूं था। पाकिस्तान घण क़ौमी मुल्क आहे जंहिंखे हिकु आइनी मुआदे तहत क़ौमी वहदतनि ऐं उन्हनि जे क़ौमी मुफ़ादनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वियो आहे, पर हमेशह मुल्क अंदरि नवां तजुर्बा करे मुल्क जे अंदरि अदम इस्तेहकाम पैदा कयो वेंदो आहे। जीअं हाणे इस्लामाबाद ऐं गिलगित खे नवां सूबा ठाहिण लाइ जवाज़ पैदा कयो पियो वञे, त जीअं मुल्क अंदरि नवां सूबा ठाहिण जी ज़रूरत जो जवाज़ पैदा थी सघे, जेको अमल हिन फेडरेशन जे रूह जे ख़िलाफ़ु आहे, जंहिंजी असां भरपूर मज़मत करियूं था। इजलास में इन ॻाल्हि ते बि इतफ़ाक़ कयो वियो त मुल्क जे अंदरि सभ खां वधीक सिंध में गैस ऐं बिजली पैदा करण जा ज़ख़ीरा मौजूदु आहिनि, पर उन बावजूदि सिंध अंदरि बदतरीन लोड शेडिंग जे करे ॿारनि जी गैस ऐं बिजली जे लाइ अवाम तड़पी रहियो आहे। सिंध जे गैस ऐं बिजली जी पैदावार वफ़ाक़ हवाले करे सिंध खे गैस ऐं बिजली खां महरूम रखियो वियो आहे। इजलास में हिन वक़्तु सिंध अंदरि पाणी जी शदीद खोड़ ते गणती जो इज़हार कंदे चयो वियो त 1991 जे पाणी मुआदे जी भञकड़ी जारी आहे। डैमनि में पाणी मौजूदु हुजण बावजूदि सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी नथो ॾिनो वञे, जंहिंजे करे वक़्त ते सिंध में पोखाई नथी थी सघे। इजलास में सिंध अंदरि मेरिट जी लताड़, नौकरियुनि जे विकिरे ऐं सिफ़ारिशी कल्चर जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कई वई। उनजो ज़िम्मेवार पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी सिंध सरकार खे करार ॾिनो वियो ऐं मुतालबो कयो वियो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे समूरनि इम्तिहाननि जे नतीजनि में थींदड़ करप्शन जी अदालती जांच कराई वञे। इजलास में मुतालबो कयो वियो त 26 ऐं 27 आइनी तरमीमनि खे वापसि वरितो वञे, छाकाणि त उन्हनि आइनी तरमीमनि वसीले अदालती निज़ाम कमज़ोर कयो वियो आहे ऐं पीका एक्ट जे ज़रिए आज़ाद साफ़ जो आवाज़ दॿायो वियो आहे, जेको गैर आइनी ऐं गैर जमहूरी अमल आहे। इजलास में पाणी जे माहिर इंजीनियर अलह उभायो ख़ुश्क जे विछोड़े ते ॾुख जो इज़हार कयो वियो। हैदराबाद में सिंध सूफ़ी फोरम जी मेज़बानी में 18 जून ते क़ौमी कॉन्फ्रेंस मुनक़िद करण जो ऐलान कयो वियो, जॾहिं त 2 जुलाई ते दादू में अवामी जमहूरी पार्टी जी मेज़बानी
में ऐं 16 जुलाई ते सागड़ में नेशनल पार्टीअ जी मेज़बानी में कॉन्फ्रेंस मुनक़िद करण जो ऐलान पिणु कयो वियो। इजलास बाबति ब्रीफिंग ॾींदे सैयद ज़ैन शाह ॿुधायो त आजो करार ॾिनो वियो। इजलास में ॻणतीअ जो इज़हार कयो वियो त सिंध अंदरि अणएलानियल मार्शल लॉ मड़े प्रेस क्लबनि बार काउंसिलनि ते कंट्रोल ऐं सियासी सरगर्मियुनि ते बंदिश विझी सियासी मुखालफ़नि ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाई कई पियूं जीअं को बि सियासी अॻुवान मुल्क अंदरि थींदड़ नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ ऐं क़ौमी हक़नि लाइ आवाज़ न उथारे सघे, जंहिंजी शुरूआति सिंध एक्शन कमेटी जे समूरनि अॻुवाननि मथां पूरियूं FIR दाख़िल करे हिरासमेंट करणु ऐं हाणे जीअं सिंध महाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो खे माशी नुक़सान पहुचाइण लाइ संदसि पेट्रोल पंप ठाहिण सां कई वई आहे, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं। पाकिस्तान घण क़ौमी मुल्क आहे जंहिंखे हिकु आइनी मुआदे तहत क़ौमी वहदतुनि ऐं उन्हनि जे क़ौमी मफ़ादनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वियो आहे, पर हमेशह मुल्क अंदरि नवां तजुर्बा करे मुल्क जे अंदरि अदम इस्तेहकाम पैदा कयो वेंदो आहे। जीअं हाणे इस्लामाबाद ऐं गिलगित खे नवां सूबा ठाहिण जा जवाज़ पैदा कयो वियो, त जीअं मुल्क अंदरि नवां सूबा ठाहिण जी ज़रूरत जवाज़ पैदा थी सघे, जेको अमल हिन फेडरेशन जे रूह जे ख़िलाफ़ आहे, जंहिंजी असां भरपूर मज़म्मत कयूं। इजलास में इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो त मुल्क जे अंदरि सभ खां वधीक सिंध में गैस ऐं बिजली पैदा करण जा ज़ख़ीरा मौजूदु आहिनि, पर उन बावजूदि सिंध अंदरि बदतरीन लोड शेडिंग जे करे ॿारनि जी गैस ऐं बिजलीअ जे लाइ अवाम तड़पी रहियो आहे। सिंध जी गैस ऐं बिजली जी पैदावार वफ़ाक़ हवाले करे सिंध खे गैस ऐं बिजली खां महरूम रखियो वियो आहे। इजलास में हिन वक़्तु सिंध अंदरि पाणीअ जी शदीद खोट ते ॻणतीअ जो इज़हार कंदे चयो वियो 1991 जे पाणी जे मुआदे जी बंदकड़ी जारी आहे। डैमनि में पाणी मौजूदु हुजण जे बावजूदि सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी नथो ॾिनो वञे, जंहिं सबबु वक़्त ते सिंध में पोखाई न थी सघी आहे। केतिरनि ई इलाइक़नि में पीअण जो पाणी पिणु खोट आहे। इजलास में सिंध अंदरि मेरिट जी लताड़, नौकरियुनि जो विकिरो, सिफारिशी कल्चर ऐं सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कई ऐं उन ज़िम्मेवार पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी सिंध हुकूमत खे ज़िम्मेवार करण जो मुतालबो कयो वियो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे समूरनि इम्तिहाननि जे नतीजनि में थींदड़ करप्शन जो जुडिशियल इंक्वायरी कराई वञे। इजलास में मुतालबो कयो वियो त 26 ऐं 27 आइनी तरमीम वापसि वरितियूं वञनि, छाकाणि त उन्हनि आइनी तरमीमुनि जे ज़रिए अदालती निज़ाम कमज़ोर कयो वियो आहे। फिका एक्ट ज़रिए आज़ाद साफ़ जो आवाज़ दॿायो वियो आहे, जेको गैर आइनी ऐं गैर जमहूरी आहे। इजलास में पाणीअ जे माहिर इंजीनियर अलाओ बायो ख़ुश्क जे विछोड़े ते ॾुख जो इज़हार कयो वियो। इजलास में बलोचिस्तान मां अगवा थियल सईद मेमण जी बाज़ियाबी जी घुर कंदे सिंध ऐं बलोचिस्तान हुकूमत खां घुर कई वई सिंध बाज़ियाबीअ लाइ संजीदा कोशिशूं वरितियूं वञनि। इजलास में सिंध अंदरि थींदड़ क़ौमी कॉन्फ्रेंसुनि जो जाइज़ो वरितो वियो, जेके अॻे 5 थी चुकियूं आहिनि, जंहिंजे सिलसिले में नयूं कॉन्फ्रेंसूं रखियूं वयूं। हैदराबाद में सिंध सूफ़ी फोरम जी मेज़बानी हेठि 18 जून ते कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वेंदी। 2 जुलाई ते दादूअ में अवामी जमहूरी पार्टीअ जे मेज़बानी हेठि, 16 जुलाई ते सांगड़ में नेशनल पार्टी जी मेज़बानी हेठि क़ौमी कॉन्फ्रेंसूं मुनक़िद कयूं वेंदियूं। गॾियल क़ौमनि जी सलामती कौंसिल पाकिस्तान ऐं चीन तरफ़ां गॾियल तौरु ॾिनल बलोच लिबरेशन आर्मी ऐं उन जे यूनिट मजीद ब्रिगेड ते पाबंदी वारी दरख़्वास्त रोके छॾी आहे। बलोच लिबरेशन आर्मी खे आलमी दहशतगर्द तनज़ीमनि जी फ़हिरिस्त में शामिलु करण जी कोशिश कई वई हुई। अमेरिका, बरतानिया ऐं फ्रांस हिन तजवीज़ ते टेक्निकल होल्ड लॻाए छॾियो। वधीक सबूतनि ऐं वज़ाहतनि जो मुतालबो कयो वियो, जंहिंजे करे फ़िलहालु उन दरख़्वास्त ते अमल दरामद रोकियो वियो आहे। सलामती काउंसिल जे ज़ाब्तनि मूजिबि टेक्निकल होल्ड हिकु आरज़ी सिफ़ारती वक़फ़ो हूंदो आहे।
जंहिं दौरान लाॻापियल मुल्कनि खां वधीक सबूत वज़ाहतूं या सलाह मशवरा तलब कया वेंदा आहिनि। उन अरसे दौरान पाकिस्तान ऐं चीन खे ॿियनि मेंबर मुल्कनि सां वधीक सिफ़ारती राब्ता करणा पवंदा। जेकॾहिं कंहिं तनज़ीम खे 1267 फ़हिरिस्त में शामिलु कयो वञे त उन ते आलमी सतह ते सख़्त पाबंदियूं लागू थींदियूं आहिनि, जिन में असासा मजमद करणु, सफ़री पाबंदियूं ऐं हथियारनि जी ख़रीद ऐं विकिरे ते पाबंदी शामिलु हूंदी आहे। हींअर ताईं अमरीका या फ्रांस तरफ़ां पंहिंजे फ़ैसिले बाबति तफ़सीली वज़ाहत जारी न कई वई आहे, पर सिफ़ारती हल्कनि मूजिबि अहिड़े टेक्निकल होल्ड जो मक़सदु आमतौरु वधीक सबूत हासिलु करणु या वधीक वक़्त ऐं सलाह मशवरे जी ज़रूरत हूंदो आहे। यादि रहे त अमरीका 8 अगस्त 2025 ते पंहिंजे मुल्की क़ानून तहत BLA ऐं मजीद ब्रिगेड खे गैर मुल्की दहशतगर्द तनज़ीमूं क़रार ॾिनो हो, पर गॾियल क़ौमुनि जी सतह ते अहिड़ो क़दम खणण लाइ वधीक सख़्त क़ानूनी ऐं सबूती मयार घुर्बल हूंदा आहिनि। उन फ़ैसिले ते BLA पंहिंजे रद्दअमल में चयो हो त अमरीका जो इहो क़दम ज़मीनी हक़ीक़तनि खां इनकार ऐं नवआबादियाती बयानी जी ख़ामोश हिमायत आहे। BLA जे तर्जुमान दावा कई हुई त बलूचिस्तान ते 1948 में पाकिस्तान कब्ज़ो कयो हो ऐं BLA उन मज़ाहिम जो तसलसल आहे। माहिरनि जो ख़्यालु आहे त हीउ वाक़ियो ज़ाहिर करे थो त बलोच मसइलो आलमी सतह ते हिकु नए मरहले में दाख़िल थी रहियो आहे, जिते रुॻो इल्ज़ाम या सिफ़ारती दबाव काफ़ी न हूंदो, पर तारीख़ी हक़ीक़तूं, क़ानूनी दलील ऐं मज़बूत सबूत वधीक अहमियत रखनि था। संदन ख़्यालु आहे त आलमी बिरादरी हिन मसइले खे सिर्फ़ु सिक्योरिटी जी नज़र सां न, पर उन जे सियासी ऐं इंसानी पहलुअनि सां गॾु ॾिसण जी कोशिशि करे रही आहे। ईरान ऐं इसराइल पारां ॿीहर जंगबंदी बरक़रार रखण जी दावा कई वई आहे, जॾहिं त छिकताण ख़तमु थियण जा इम्कान अञा ताईं गैर यकीनी बणियल आहिनि। ईरान ऐं इसराइल ॿिन्ही जो चवणु आहे त फ़िलहाल जंगबंदी ते अमल करे रहिया आहियूं। ॿिन्ही मुल्कनि तरफ़ां इहो तासिर ॾियण जी कोशिशि कई पई वञे त मुख़्तसर फ़ौजी छिकताण खां पोइ ज़िंदगी ॿीहर महमूल ते मोटी रही आहे। ईरान ऐलान कयो आहे त हवाई उॾामूं ॿीहर शुरू कयूं वेंदियूं। इसराइल चयो आहे त स्कूल ॿीहर खोले सघजनि था ऐं माण्हू पंहिंजनि रोज़मर्रा जे कमनि ते वापसि वञी सघनि था। तंहिं हूंदे बि वाज़िह आहे त हीअ नाज़ुक जंगबंदी कंहिं बि वक़्तु टुटी सघे थी। ईरान जे मरकज़ी ॻाल्हियूं कंदड़ मोहम्मद बाकर सोशल मीडिया ते लिखियो त असां काग़ज़ी जंगबंदी ऐं मैदान में उनजी बार बार भञकड़ी वारे फार्मूले खे नाकाम बणाए छॾियो आहे। इसराइली वज़ीर आज़म ईरान ऐं उनजे लिबनानी इतिहादी ते इल्ज़ाम हयो आहे त उहे इसराइल ते हिकु नओं फार्मूलो मढ़ण जी कोशिशि करे रहिया आहिनि, जेको संदन नज़र में नाक़ाबिले क़बूल आहे। लिबनान में थींदड़ वाक़िअनि जो सिधो असरु ईरान ऐं अमरीका जे विच में जारी ॻाल्हियुनि ते पइजी रहियो आहे, जिन बाबति चयो पिए वियो त उन्हनि में अॻुभराई थी रही आहे, जेतोणीकि कंहिं हतमी मुआदे बाबति अञा वज़ाहत साम्हूं नाहे आई। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप इसराइली वज़ीर आज़म नेतनयाहू खे ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं छिकताण वधंदी रही त इसराइल ईरान जे मुक़ाबले में अकेलो थी सघे थो। ट्रंप अॻी नेतनयाहू खे सलाह ॾिनी हुई त हू ईरान ते हमिलो न करे। उहो हमिलो बेरूत ते इसराइली कार्रवाई खां पोइ ईरान जे रद्दअमल जे जवाब में कयो वियो हो। रिपोर्टनि मूजिबि ॿिन्ही अॻुवाणनि जी ॻाल्हि ॿोल बग़ैर कंहिं इतफ़ाक़ राय जे ख़तमु थी ऐं नेतनयाहू पंहिंजे आख़िरी फ़ैसिले खां ट्रंप खे अॻुवाट आगाह न कयो हो। ट्रंप चयो त हू हमले जी शिदत घटाइण में कामयाबु थियो। हुन नेतनयाहू खे ख़बरदार कयो त मूं नेतनयाहू खे चयो त जेको बि क़दम खणो एहतियात सां खणो, छो त तमामु जल्द तव्हां ईरान जे मुक़ाबले में अकेला रहिजी सघो था। जॾहिं त ॿिए पासे यूरोपी यूनियन ईरान ते नयूं पाबंदियूं लागू करे छॾियूं आहिनि। यूरोपी यूनियन जे परॾेही पॉलिसी सरबराह चयो आहे त मेंबर मुल्कनि आबनाए हुर्मुज़ में सामूंडी आमदोरफ़्त में रुकावट विझण जे इल्ज़ाम हेठि ईरान ख़िलाफ़ नयूं पाबंदियूं लागू कयूं आहिनि। विच ओभर हिन वक़्तु अमन ॻाल्हियुनि ऐं नाज़ुक जंगबंदियुनि जे मरहले मां गुज़री रहियो आहे। यूरोपी यूनियन उन ख़लल में मुलविस ईरानी शख़्सियतनि ऐं इदारनि ते पाबंदियूं लागू कयूं आहिनि। उन्हनि पाबंदियुनि में पासदारनि इनक़लाब जे बहरी शाख़ जे तर्जुमान मोहम्मद अकबर ज़ादा खे ब्लैक लिस्ट करणु शामिलु आहे, जॾहिं त ईरान जी आयल एक्सपोर्ट यूनियन जी नुमाइंदगी
जे नुमाइंदे हमीद हुसैनी जा असां मंजमद कया विया आहिनि ऐं मथसि वीज़ा पाबंदी बि लागू कई वई आहे। टंडे आदमभर सां सघर मैनर जी पुछड़ी में 5 महीननि खां पाणी जी खोट बरक़रार आहे, जॾहिं त फसल पिणु सुकी रहिया आहिनि, जंहिंजे ख़िलाफ़ आबादगारनि पारां काल एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी नबी बख़्श मलूखाणी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त पुछड़ी में 5 महीननि खां पाणी जी शदीद खोट आहे। पाणी न पहुचण जे करे फसल सुकी तबाह थी रहिया आहिनि, जंहिंजे करे नुक़सानु पहुची रहियो आहे। आपाशी खाते वारनि हिन दफ़े खाटी बि नाहे कराई। आबादगारनि चंदो करे 14 लख रुपया ॾेई खाटी कराई, पर उनजो बि को फ़ाइदो नाहे पहुतो। आबादगारनि जो वधीक चवणु हो त असांखे पाणी न पियो मिले, जंहिंजे करे परेशान आहियूं। हुननि मुतालबो कयो त असांखे असांजे हिसे जो पाणी ॾिनो वञे। जेकॾहिं पाणी फ़राहम न कयो वियो त एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। मटियारी शहर में पीअण जे मिठे पाणी जी खोट शिदत इख़्तियार करे वई। पाणी जी खोट जे करे रहवासी मुश्किलातुनि जो शिकार थी विया। रहवासियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे पाणी ॾियण जो मुतालबो कयो वियो। उन मौक़े ते रहवासियुनि ॿुधायो त सरकारी फिल्टर प्लांट पिणु बंदि हुजण करे गर्मी सबबि सूरतहाल वधीक संगीन बणिजी वई आहे। शाख में पाणी न हुजण करे हिन वक़्तु शहरियुनि खे जर जो पाणी फ़राहम कयो पियो वञे, जेको पीअण जे क़ाबिल बि नाहे। हुननि मुतालबो कयो त असांजा मुतालबा मञी फ़ौरी तौर ते परेशानियुनि खां बचायो वञे। कंडियारो में सेप्को जी अणायलानियल डिघी लोडशेडिंग, वाधू बिजली बिल ऐं सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न थियण ख़िलाफ़ सिंधियन नेशनल कांग्रेस ऐं पोरियत मज़ाहिमत तहरीक जे सॾ ते सेप्को ख़िलाफ़ सिटी स्टार चौक खां एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी सरमद आज़ाद, शिराज़ आगरो ऐं ॿिया करे रहिया हुआ, जॾहिं त बार काउंसिल जो नायब सदर फ़कीर अल्ताफ़ हिसबाणी, हुबदार मलाह, ज़ुल्फ़कार ऐं ॿिया पिणु शरीक थिया। उन मौक़े ते अॻुवाणनि जो चवणु हो त कंडियारो शहर में अणएलानियल तौरु 12 खां 18 कलाक लोडशेडिंग कई वञे थी। लोडशेडिंग अज़ाब बणिजी वई आहे। अणएलानियल लोडशेडिंग जो ख़ात्मो कयो वञे, वाधू बिलनि जी वापसी ऐं ख़राब ट्रांसफार्मर जी फ़ौरी मरमत समेत अवाम जूं शिकायतूं ख़तमु कयूं वञनि। हिंगोरजा में बदअमनी ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो हंयो वियो। सोलंगी बिरादरी जे माण्हुनि क़ौमी शहराह ते एहतिजाजी धरणो हणी नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻुवाणनि जो चवणु हो त हिंगोरजा थाणे जी हद में बदअमनी चोट चढ़ियल आहे। रोज़ानो चोरी ऐं फुर्जा वाक़िआ थी रहिया आहिनि। पुलिस ॾोहनि ते कंट्रोल करण में मुकमिल तौरु नाकाम थी वई आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते बदअमनी ख़िलाफ़ क़दम खंया वञनि। कुनरी में अदालती हुकम ते ज़मींदार गुल ज़मा चांडियो जी ज़रई ज़मीन ते छापो हणी 32 हारियुनि खे बाज़ियाब करायो वियो। बाज़ियाब करायल हारियुनि में वालजी, जयराम, लक्ष्मी, ककू ऐं ॿिया शामिल आहिनि, जॾहिं त हारियुनि इहा बि दावा कई त असां ते ज़मींदार ज़ुल्म कंदो हो। सिंध आबादगार बोर्ड सिंध जे पाणी में 25% कटौती करण बाबति इरसा जे फ़ैसिले ते सख़्त एतिराज़ वारे छॾिया आहिनि। महमूद नवाज़ शाह, ज़ुल्फ़कार यूसुफ़ाणी ऐं ॿियनि चयो आहे त हीउ सारियुनि जो रोबो करण जो वक़्तु बि आहे, जंहिंजो मतिलबु आहे त उन लाइ वधीक 18 लख एकड़ फुट पाणी घुरिजे। घणी ज़रूरत वारे वक़्त ते पाणी डेमनि में गॾु करण सां ज़रई मईशत पाणी खां महरूम थी वेंदी। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कातियार, मरकज़ी अॻुवान लाल जरवार, अब्दुल कादर रांटो, काशिफ मल्ला ऐं नूर नबी पलीजे पंहिंजे गॾियल बयान में चयो आहे त रसूल बख्श पलीजे साहिब जी 8वीं वरसी में शिरकत करे इम्कानी 28वीं तरमीम ख़िलाफ़ रेफरेंडम ॾींदड़ समूरनि भाइरनि, भेनरनि ऐं हारियुनि ऐं मज़दूरनि खे मुबारकबाद ॾियूं था,
जिन महांगाई सिंजे पाणी ते लॻंदड़ धाड़नि कारपोरेट फार्मिंग ऐं औरतुनि जे क़त्लेआम ख़िलाफ़ सघारो एहतजाज रिकॉर्ड करायो। सिंध समेत सॼे मुल्क मां शिरकत कंदड़ क़ौमपरस्त ऐं खाॿी धुर जी क़यादत अदीबनि, वकीलनि, शाइरनि, सहाफ़ियुनि ऐं कलमकारनि जो शुक्रियो अदा कंदे अॻवान चयो त कारपोरेट फार्मिंग समेत पोरित दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ मुल्कगीर जदोजहद जी ज़रूरत आहे। अॻवाननि वधीक चयो त इरसा वफ़ाक़ बदिरां पंजाब जी अशराफिया जो नुमाइंदो बणियल आहे। सिंध जो पाणी रोके पंजाब जा डैम ऐं फील्ड कैनाल भरिया पिया वञनि। हुननि चयो त सिंध पंजाब पाणी ठाह 1945 तहत हिसे जो पाणी ॾिनो वञे। तौसा, पंजनंद ऐं चिश्मा जहलम समेत पंजाब जा समूरा धाड़ेल वाह ऐं कैनाल बंदि कया वञनि। सिंध यूनाइटेड पार्टी तालके सेवण पारां मंछर बहाली तहरीक खे अॻिते वधाईंदे सिंध यूनाइटेड पार्टी तालके सेवण जे सदर मोहम्मद नवाज़ रिंदा, सिंध यूनाइटेड पार्टी हैदराबाद डिवीज़न जे सेक्रेटरी दरिया ख़ान लगारी, असगर शाहानी ऐं ॿिनि जी अॻवानी में मंछर जी बहाली लाइ मंछर जे बंदि ते एहतजाजी मार्च कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त मंछर ढंढ एशिया जी वॾे में वॾी ढंढ आहे जंहिंखे हुकूमत हथ सां तबाह कयो आहे। मुहाणनि जो मुआशी क़त्लेआम कयो पियो वञे। मंछर ढंढ जे ज़हरीले थियण जे करे हज़ारें एकड़ ज़मीन मुतासिर थी आहे। हज़ारें माण्हू बेरोज़गार थी चुका आहिनि। अॻवाननि वधीक चयो त जेसिताईं मंछर जी बहाली न थींदी असांजी तहरीक जारी रहंदी। हैदराबाद में शागिर्द यासिर चांडियो जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं नौजवान जी अमड़ बादशाहज़ादी सौट मुजाहिद चांडियो ऐं ॿिनि जी अॻवानी में एडवोकेट कशिश ख्वाजा सां गॾु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हुननि चयो त यासिर चांडियो खे 14 मई 2026 ते कासिमाबाद जे अली पैलेस वटां पान जी केबिन तां कासिमाबाद पुलिस जा एहलकार वीगो सवार नकाबपोश माण्हुनि सां गॾु खंभे खणी विया हुआ जंहिंजो अञा ताईं को पतो पइजी नाहे सघियो। जेकॾहिं हुन मथां को केस आहे त खेसि फौरी तौरु अदालत में पेश कयो वञे। गढ़ी यासीन भरिसां बिरादरी तकरार तां 2 नौजवान भाइर अगवा थी विया। ॻोठ अब्दुल कादिर जाफ़री में बनी में कमु कंदड़ 2 भाइरनि मोहम्मद अली ऐं साजिद अली जाफ़री खे हथियारबंद अगवा करे खणी विया जॾहिं त संदसि बाज़ियाबी लाइ वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो। छाछरे में गैर क़ानूनी कब्ज़नि ख़िलाफ़ इस्माइल कुंभार ऐं ॿिनि जी अॻवानी में शहरियुनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त शहर जे सरकारी ऐं आसाइशी ज़मीन ते सिराज समेजो, रज़ाक तेली, मोहम्मद हुसैन ऐं ॿियनि कब्ज़ो कयो आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मेहड़ में इसाक राही अदबी कॉन्फ्रेंस, सक़ाफ़त खाते ते करप्शन जा इल्ज़ाम। अदबी कॉन्फ्रेंस जे मौक़े ते यादगार मुशाइरो पिणु मुनक़िद कयो वियो। सदारती ख़िताब कंदे सिंधी अदबी संघ जे ज़िले राबता सेक्रेटरी नामियारे लेखक नियाज़ इलाही अबड़ो चयो त इसाक राही सुजाण ऐं बाशऊर शाइर हो। हुन धरती ऐं देश जे माण्हुनि जे मसइलनि ते लिखियो। ख़ासि महिमान नामियारे शाइर इम्तियाज़ आदिल सुमरे चयो त 2-3 सालनि में सक़ाफ़त खाते हिकु भेरो बि इसाक राही खे यादि नाहे कयो। सक़ाफ़त खातो उन्हनि शाइरनि जा ॾींहं मल्हाए थो जिन जे प्रोग्रामनि मां खेनि लखें रुपयनि जी करप्शन करणी पए थी। वेझे माज़ी में सक़ाफ़त खाते करप्शन जा सभु रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि। हैदराबाद में मशहूरु शाइर ग़ुलाम रसूल ग़मनाक हुसैनी जो 2 ॾींहंनि वारो अदबी मेलो पुॼाणी ते पहुतो। मेले में सहाफ़त, नावल, सिहत ऐं ॿियनि शोबनि में ग़मनाक एवार्ड पिणु ॾिना विया। नामियारे लेखक कलीम बुट खे नावल ते ऐं मुस्तला ख़ान खे सहाफ़त ते एवार्ड सां नवाज़ियो वियो। मुख़्तलिफ़ सेशन दौरान ॻाल्हाईंदे डॉक्टर ईश्वर कुमार चयो त इंसानी नफ़्सियात खे इंसानी इर्तिक़ा में आयल इनक़लाब खे सम्झणो पवंदो। दुनिया में 40 सेकंड में हिकु माण्हू ख़ुदकुशी करे थो। हिते को बि हादिसो अचानक नथो थिए, उन पुठियां हिकु मुहरिक हूंदो आहे। डॉक्टर सोरठ सिंधू चयो त ख़ुदकुशी करण जी ॻाल्हि वक़्तु मूंखे सिंध नज़र अचे थी।
हिते मेरठ जी बि ख़ुदकशी आहे त हिकु मुस्तक़बिल जी बि ख़ुदकशी आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।